मज़हबी मामलनि खां हटी करे बि जेकॾहिं शराब वापराइण जी ॻाल्हि कजे त शराब पीअंदड़ माण्हुनि खे बेज़र सम्झियो वेंदो आहे। जॾहिं त शराब पीअंदड़ माण्हू ईअं सम्झंदा आहिनि त हू सुठो वक़्तु गुज़ारीनि था। न रुॻो एतिरो पर केतिरा ई माण्हू शराब खे दिलि जी सिहत लाइ फ़ाइदेमंद पिणु करार ॾींदा आहिनि, जेका ॻाल्हि कंहिं बि सूरत में सच नाहे। हक़ीक़त में शराब पीअण सां कार्डियोमायोपैथीअ जा ख़तरा वधी वेंदा आहिनि। इहा दिलि जे पठनि जी हिकु अहिड़ी बीमारी आहे जंहिंजे करे दिलि जा पठा गैर मामूली तौर ते वधी वेंदा आहिनि ऐं दिलि जे धड़कण वारे निज़ाम में बेतरतीबी अची वेंदी आहे, जंहिंसां ॻणतीअ जोगी हालत पैदा थी सघे थी। कार्डियोमायोपैथी जा ख़तरा औरतुनि जी भेट में मर्दनि खे घणा थियनि था ऐं इहो मर्ज़ हर उमिरि जे माण्हुनि खे थी सघे थो। कार्डियोमायोपैथी जूं ख़ासि अलामतूं त ज़ाहिर नाहिनि थींदियूं, पर अहिड़े माण्हुनि खे थकावट, थोरे बि कमकार में साह जो घुटिजणु, ॼंघुनि, पेरनि ऐं गोॾनि में सोज, पेशाब में तब्दीली, बुख न लॻणु, ध्यानु ॾियण में ॾुखियाई, कमज़ोरी, चकर अचणु, दिमाग़ जो हल्को हुजणु वग़ैरह आम अलामतूं हूंदियूं आहिनि। जॾहिं त नब्ज़ जो तेज़ थियणु, ख़ासि करे सुम्हण वक़्तु खंघि थियणु, गुलाबी रंग जो बलगम निकिरणु ऐं सीने में सूर बि कार्डियोमायोपैथी जूं निशानियूं थी सघनि थियूं। इन मर्ज़ में दिलि जे धड़के में बेतरतीबी, डिघे अरसे ताईं ब्लड प्रेशर वधियल रहणु, दिलि जे वालनि में मसइला, दिलि जे टिश्यूज़ खे नुक़सानु, थोल ऐं ॿिया मसइला बि थी सघनि था। जन खे जाचण लाइ सीने जा एक्सरेज़, MRI ऐं रत जूं टेस्टूं कयूं वेंदियूं आहिनि। लगातार या घणी मिक़दार में शराब पीअणु ब्लड प्रेशर वधण जो सबबु बणिबो आहे ऐं दिलि जे पुठनि खे कमज़ोर करे थो, जंहिंजे करे दिलि जी रत खे पंप करण वारे कमकार में ॾुखियाई थिए थी। अहिड़े मसइलनि मां जिंदु छॾाइण लाइ शराब वापराइण खां मुकमल तौर ते पासो करण जी कोशिश कई वञे ऐं घणो वक़्तु रोज़ानी वर्ज़िश खे ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk